बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड, जी तव्हां ॾिसी रहिया आहियो चैनल अखलाक वॉइस टीवी। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिल जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। दुआ आहे अल्लाह ताला खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। फ्रेंड, अॼु जो मौज़ू असांजो वताए फ़क़ीर जो आहे। बिल्कुलु फ़नी प्रोग्राम आहे तव्हांजे लाइ, हिन खे ज़रूरु कंप्लीट ॿुधंदा। फ्रेंड, सोनारो ऐं वतायो फ़क़ीर। हिकु ॾींहुं हिकु सोनारो वापार जे नियत सां सफ़र लाइ निकितो त वाट ते वताए फ़क़ीर बि मिली वियसि। ॿिन्हीअ जी मंज़िल साॻी हुई, सो सफ़र जा साथी बणिजी निकिरी पिया। सोनारे सम्झो त सफ़र में हिक खां ॿ गॾु चङा, सो सोनारे वताए फ़क़ीर सां मुसाफ़िरीअ लाइ रलिजी पियो। पंधु कंदे कंदे खेनि सिजु लही वियो। राति जो फ़क़ीर रस्ते ते ई लेटी पियो, पर सोनारे वटि 100 रुपया हुआ। सो पासो वठी वञी सुम्ही रहियो। लड़ी राति के चोर अची उतां लंघियाऊं थिया। खेनि को शिकार कोन लॻो हो। वेतर जो हिन फ़क़ीर खे फ़क़ीराणे हाल में रस्ते ते सुतल ॾिठनि त हिकु हमराह कावड़ मां थुॾो हणंदे चयसि, सुञा सुञा विच रस्ते ते सुता पिया आहिनि। फ़क़ीर अखियूं महटे उथियो ऐं चवणु लॻुसि, संभाले ॻाल्हा, सुञा छो आहियूं? मुंहिंजो त ख़ैरु आहे ई कोन, बाक़ी परियां जेको मुंहिंजो साथी सोनारो सुतल आहे, उन जे हड़ में रोकड़ 100 रुपया आहिनि। उहो ॿुधी चोर सोनारे खे फिरी विया। सोनारे खां पैसा खसण लॻा त सोनारो बि जान छॾाइण लाइ चिंबड़ी पियनि। तंहिं ते 2-3 थफ़ बि खाधई। नेठि चोर पैसा फुरी राह थिया। जॾहिं उहो हलिया विया त सोनारे वताए खे चयो, वाह यार वाह, तो चङो सफ़र जो साथ निभायो, हथ वठी मूंखे चोरनि खां फुराई। वताए चयो, यार तुंहिंजा 100 रुपया विया त थियो ख़ैरु, पर हूंदे सूंदे हरू भरू सुञाईअ जो लानतूं कोन सहबो।